नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के सोपोडेरो ख़बर ॾिनो सोपोडेरो शहर जे लतीफ़ कॉलोनी जे रवासिन ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम एहतजाज कंदे चयो त डेरे सिस्टम सोपोडेरो जो सुपरवाइज़र इकबाल शाह एसडीओ पब्लिक हेल्थ ऐं इंजीनियर पब्लिक हेल्थ जे आशीर्वाद सां डेरे सिस्टम मेहराबुआ जो तेल हड़प करे रहियो आहे। मेहराबुआ जे डेरे जूं मोटर ऐं डुगडुगियूं बंदि हुजण सबबि गंदो पाणी लतीफ़ कॉलोनी जे घरनि ऐं घटियुनि में बीठो आहे, जेको दाऊं करण बावजूदि निकाल नथो करायो वञे। गंदे पाणी सबबि 200 खां वधीक घर मुतासिर थियनि था ऐं गंदगी सबबि कॉलोनी जा रवासी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकोड़जी विया आहिनि। रवासिन वास्तेदारनि आला इख्तियारनि नेब चेयरमैन FIA डायरेक्टर खां पुरज़ोर मुतालबो कयो त तेल हड़प करे रवासिन जो जीअण जंजाल कंदड़ अवाम आज़ार डेरे सुपरवाइज़र इकबाल शाह खे बरतरफ़ करे अज़ाब मां छुटकारो ॾियारे इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में कॉलोनियुनि जे रवासिन सां गॾु ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम सोपोडेरो जा उहिदेदार सख़्त एहतजाज करण ते मजबूर थींदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।